बहरिया टाउन इंतजाम पारां सिंधी ॻोठनि ते चढ़ाइनि ॻोठाणनि ते तशद्दुद ऐं कब्ज़े ख़िलाफ़ सिंध जे कॉर्पोरेशन पार्टी जे सॾ ते सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं रैलियूं कढियूं वियूं। सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सॾ ते कोटड़ी में फयाज़ उमरो, अमीर बख्श झत्याल, नज़ीर बुलंदी ऐं ॿियनि जी अॻवानी में अलमदीना चौक खां एहतिजाजी रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई हुई। गड़ी खैर में क़ौमी अवामी तहरीक जे ज़िले अॻवाननि अब्दुल जब्बार जमाली, गुल मुस्तफ़ा जमाली, जावेद जमाली, गुलपाहर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाज कयो वियो, जॾहिं में अवामी तहरीक जे मरकज़ी सॾ ते शाहिद कलोई, हैदर भट्टी, ताज भट्टी, मंजूर खोसे ऐं ॿियनि जी अॻवानी में मीडिया सेंटर अॻियां एहतिजाज कयो वियो। भाण सईदाबाद में SUP जे मरकज़ी सॾ ते सुहेल बोड़ो, असगर शाहाणी, अली रज़ा चन्ना जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कयो वियो। मीरपुर पठोड़े में जसकम आरिसर जे मरकज़ी चेयरमैन असलम खैरपुरी, अब्दुल गफूर चांग, करीम शोरो, महबूब मेमन, न्याज़ ठारानी ऐं ॿियनि जी अॻवानी मुज़ाहिरो कयो वियो। कोट ग़ुलाम मोहम्मद में क़ौमी अवामी तहरीक पारां अरबाब नोहानी, किरड़ रिबारी, कामरेड राज़ू मलकूली, लक्ष्मण लाल ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाज कयो वियो। पखो में सिंध कॉर्पोरेशन पार्टी जे मरकज़ी अॻवान कामरेड दोदोशी जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें तनवीर हुसैन खुश्क, अलीगुल मुग़ैरी, मदनी सूमरो, मंठार अली मुग़ैरी, अब्दुल वहीद मेयो ऐं ॿिया अॻवान पिणु शरीक हुआ। खिपरो में जसकम कारकुन ऐं शहरनि बहरिया टाउन इंतजामिया ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। घारे में सिविल सोसाइटी पारां आसिफ जोखियो, फ़ाक़ीर, जावेद जोखियो, मंजूर आहूजो, अशरफ मला जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। आदिलपुर में सिंध हारी कमेटी जे मरकज़ी सॾ ते मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट अहमद नवाज़ इनकलाब जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नवाबशाह में सिंध तहरीक पसंद पार्टी तालिक़ नवाबशाह पारां ज़िले अॻवान निसार कीरियो, रफ़ीक मला, शाहनवाज़ कीरियो, सैयद रुस्तम शाह ॿियनि जी अॻवानी में एहतिजाज कयो वियो। सजावल में सिंध यूनाइटेड पार्टी जे सॾ ते पब्लिक पार्क सजावल खां मामूल लालू चौक ताईं SUP ज़िले सजावल जे अॻवान गुलहसन रिंद, सुहेल जंग गेजो ज़ादा सिंधी, शाहिद रिंद, गुलनवाज़ रिंद जी अॻवानी में एहतिजाजी रैली कढी वई। काज़ी अहमद में सिंध यूनाइटेड पार्टी पारां ज़िले सदर धनी बख्श कलोई, तालिक़े सदर रियाज़ काकेपुटो, कामरेड MB डाहरी, साल लाको, ज़ैब सिंधी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी रैली कढी वई। मांझंद में SUP तालिक़े मांझंद तरफ़ां मोहम्मद उमर अबड़ो, मोहम्मद मलूक थेबो, इनातुल्लाह शाहाणी जी अॻवानी में एहतिजाज कयो वियो। जामशोर में सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सॾ ते सागर जुमन बुर्दी, पीरबख्श सहारण, जसकम अॻवान कामरेड सूमर खान जमाली ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाज कयो वियो। कंदकोट में क़ौम परस्त अॻवान अकरम बाजकाणी, सजाद बिरोही, फिदा मोहम्मदानी, सरमद जागीरानी ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते ख़िताब कंदे अॻवाननि बहरिया टाउन इंतजामिया जी ज़ातियुनि जी मज़म्मत कंदे चयो त हिकु साज़िश तहत सिंधियुनि जे ॻोठनि खे ड्राहे पट कयो पियो वञे। हिननि चितार ॾींदे चयो त जेकॾहिं कंहिं बि हिकु ॻोठ खे ड्राहियो वियो त हुननि ख़िलाफ़ वॾी तहरीक हलाई वेंदी। मलक रियाज़ सिंधी ॻोठनि ते जेके पुलिस जूं चढ़ायूं कराए, फोर्स जूं चढ़ायूं कराए, जेके सिंधी माण्हुनि खे उतां लॾाइण ते मजबूर कयो पियो वञे। असां हिन मामले जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत था करियूं। असांखे असीं ॿुधायूं था, चिता ॾियूं था त हे जेके हरकतूं बंदि करे सिंधी माण्हुनि जा वसंदियूं, सिंधी माण्हुनि जा ॻोठ जेके ड्राहिण बंदि कयो, न त ॿिए सूरत में सिंधी माण्हू रोड रस्तनि ते ईंदा। कराची शहर में जेके असांजा तारीख़ी हज़ारनि सालनि खां ॻोठ आहिनि, उन्हनि खे बहरिया टाउन जी आड़ में रहण जो जेको सिलसिलो शुरू कयो आहे, उन्हनि सां सिंध गवर्नमेंट जेका बेटा आहे असां मज़म्मत था कयूं। सिंध हुकूमत खां असां इहा घुर था कयूं त जेके माना हिन में मुलव्वस आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं सिंधी ॻोठनि खे बचायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।